अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हालन? खुश आयो? चाक चंगा भला जोड़ मतारा अल्लाह कंदो खुश हुंदो आबाद हुंदो। दोस्तों, हसबे दस्तूर अज भी वतायो फ़कीर जा गुफ्ता खणी अवां जी खिदमत में हाज़िर थियो आहियां। दोस्तों, वतायो फ़कीर सिंध जे हिक मशहूर लोक किरदार जो नालो आहे, जेको पंहिंजी हिकमत ऐं दानाईअ जे करे सुञातो वञे थो। हिन कहाणियुनि में ज़िंदगीअ जूं अहम ऐं इल्म सां भरियल ॻाल्हियूं मौजूदु हूंदियूं आहिनि। सो ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु दफ़े वतायो फ़कीर पंहिंजे ॻोठ जे भरिसां वञी रहियो हो त हिन ॾिठो हिकु ॻऊं ॿनीअ में दाख़िल थी वई हुई ऐं फ़सुल खे नुक़सानु पहुचाए रही हुई। ॻोठ जा माण्हू ॾाढा परेशान थी रहिया हुया ऐं ॻऊं खे ॿाहिरि कढण जी कोशिश करे रहिया हुया, पर कामयाब न थी रहिया हुया। वतायो फ़कीर उन मंज़र खे गौर सां ॾिठो ऐं ॻोठाणनि खां पुछियो, छा मसइलो आहे? माण्हुनि जवाब ॾिनो, हीअ ॻऊं ॿनीअ में आई आहे ऐं असांजे फ़सुल खे ख़राबु करे रही आहे, पर असां उन खे ॿाहिरि कढण में नाकाम विया आहियूं। वतायो फ़कीर थोरो सोचण खां पोइ ॻऊं ॾांहुं वधियो। हिन वॾे शफ़क़त ऐं मोहबत सां ॻऊं जे कन जे वेझो कुझु सुरंभाट कयो ऐं कुझु नरम गुफ़्ता ॻाल्हाया। उन जी गिचीअ ते हथु रखी ॻऊं जेका हिकु वहशी नज़र अची रही हुई ऐं ख़तरनाक मूड में नज़र अची रही हुई, ओचितो ख़ामोश थी वई ऐं आराम सां ॿनीअ मां ॿाहिरि निकिरी आई। उते बीठल माण्हू हैरान थी विया ऐं उन्हनि पुछियो त वताया, ही छा थियो? वतायो मुस्कुराईंदे जवाब ॾिए थो त हैवान बि मोहबत ऐं शफ़क़त खे सम्झनि था। जेकॾहिं तव्हां रुगो ज़ोर ऐं शोर सां कमु कंदा त ख़ौफ़ वधंदो। मोहबत सां ॻाल्हाइण सां सभु मसइला हल थी वेंदा आहिनि। हा दोस्तों, हीअ कहाणी बि उन ॻाल्हि जो सबक़ु ॾिए थी त मोहबत ऐं शफ़क़त सां वॾा मसइला हल करे सघजनि था ऐं इंसानी रवैयो अक्सर हालतुनि में अहम किरदार अदा कंदा आहिनि। बिल्कुलु दोस्तों, इंसानी रवैया, शफ़क़त भरिया रवैया बाहियूं बि विसाए छॾींदा आहिनि, झेड़ा झगड़ा ख़तमु कराए छॾींदा आहिनि। सो उमेद त ही गुफ़्तो बि तव्हांखे यकीनन पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो त पंहिंजी ख़ूबसूरत राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं अगरि तव्हां हिन चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, वीडियो खे लाइक करे आख़िर में बेल आइकन खे बि प्रेस करे छॾिजो, जीअं असांजा वीडियोस बर वक़्तु अव्हां ताईं पहुची सघनि। वॾी महिरबानी, वॾा वड़, लख थोरा, जाॾे पेर ताॾे ख़ैर, अल्लाह वाही।